अस्सलाम वालेकुम दोस्तों, रियासत ड्रामे जी न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कंदा दोस्तों, जीअं साथ हलंदो रहे, लाट ॿरंदी रहे। दोस्तों अॼु न्यू अपडेट जेका बहितरीन आहे तव्हांजे लाइ, त हीअ वीडियो मुकमल ॾिसंदा दोस्तों, सॼी अपडेट तव्हांखे हिन वीडियो में मिलंदी। तो दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त नाइट या सीन जेके फरज़न मलिक खजू साहब बेहतरीन तरीक़े सां रिकॉर्ड करे चुको आहे दोस्तों, ऐं रिकॉर्डिंग हली रही आहे दोस्तों। तव्हांखे अपडेट ॾियणी हुई त नाइट या सीन भी रिकॉर्ड थियनि था पिया दोस्तों। ऐं नाइट या सीन तव्हांखे ॿुधाईंदो वञा त राति जे टाइम में जेके सीन थींदा आहिनि ऊंदाही चांडोकी में ऐं मज़े वारा सीन उन्हनि खे नाइट कोठबो आहे दोस्तों। तव्हां दोस्तनि ॿारनि खे ॾिसींदो वञा त फरज़न मलिक खजू साहब जेको पंहिंजी महिनत ज़ोर शोर सां करे रहियो आहे ऐं हिन रियासत ड्रामे खे जेको अॻिते खणी हली रहियो आहे दोस्तों। त सना रज़ा साहिबा ऐं एडवोकेट फ़िरोज़ मंज़ूर मुराद काफ़ी एक्टर आहिनि जेके माना जिन नाइट सीन वरिता विया आहिनि दोस्तों। ऐं काफ़ी हिन में ख़ूबसूरत छोकिरियूं आहिनि दोस्तों, जिन खे फरज़न मलिक खजू साहब जेको त गॾु खणी हली रहियो आहे दोस्तों। ऐं नाइट या सीन बि जेको त बहितरीन तरीक़े सां हली रहिया आहिनि दोस्तों। ॾींहं जो वीचारो माना फरज़न मलिक खजू जेको त अलॻि महिनत करे रहियो आहे, राति जो महिनत अलॻि करे रहियो आहे, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन जे करे त जीअं ड्रामो बहितरीन थी सघे ऐं तमामु जल्द तव्हां ऑडियंस ताईं हीउ ड्रामो जेको पहुची सघे। ऐं जीअं हिन जी माना रिकॉर्डिंग जा स्पेल पूरा थियनि त जेको त हिन जा टीज़र ऑन थियनि, ड्रामो जेको आहे त आवाम ताईं पहुची सघे। ऐं तक़रीबन जेको आहे त मूंखे उमेदु आहे त आवाम जेको आहे त हिन ड्रामे जो इंतज़ारु कंदो। जिते हिन जी तव्हां पिक्चर ॾेखारियूं था रिकॉर्डिंग जूं, त तव्हांखे अञा बि माना इंतज़ारु वधंदो हूंदो त हीउ ड्रामो जेको त तमामु जल्द स्क्रीन ते अचे, त असां जेको ॾिसी माना लुत्फ़ु हासिलु कयूं ऐं मज़ो वठूं दोस्तों। जी दोस्तों, त वरी मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों, दुआनि में यादि रखिजो।